नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, जमात अहले सुन्नत। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियाम कमा कुतिबल लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। अर्शन मथे अरबी वयो बलगल उला बिकमालिही सारो जहान रोशन थियो कशफ जुदा बिजमालिही। मुझो नबी सब आदतैन सुनो सुठो हसनत जमीउ की साली सबई मोमिनो सिकसा पढ़ो सल्लु अलैहि महबूब की महफिल को महबूब सजाते हैं, आते हैं वही जिनको सरकार बुलाते हैं। निहात वाजिब अलैहिस्सलाम हज़रत क़िबला साईं मियां मुश्ताक अहमद साईं जन मोहतरम जनाब साईं नज़ीर अहमद साईं मियां साईं हाफ़िज़ सनाउल्लाह साईं ऐं मुझे आगाह जो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते दुरूद सलातो सलाम पढ़ण वारी जमात सभिनी खे अस्सलामु अलैकुम। तवाई असा इन अल्लाह जे घर में ऐं अल्लाह वारन जे आस्थाने ते छो गड थिया आयूं, इन लाइ गड थिया आयूं जो हिन अल्लाह जे घर में हाफ़िज़ सगोरे अल्लाह जो पाक कलाम अलहम्द खां वेंदे वन्नास ताईं बीह करे ख़त्म मुबारक पूरो कयो आहे। इन जी ख़ुशीअ में तूं ऐं असां इकट्ठे थिया आहियूं ऐं गॾु थिया आहियूं। आका जो जान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमान था अल्लाह तबारक व तआला हर इंसान ते रोजा फर्ज के आए तराविया सुन्नत आए मां ता जे लाए तराविया सुन्नत पढ़ाया थो। अल्लाह ताला तवा जे लाए रोजा फर्ज के आए ऐं मां तवा जे लाए तराविया सुन्नत पढ़ाया थो ऐं जेको अल्लाह जा फर्ज पूरा कंदो यानी रोजा रखंदो ऐं जेको तराविया सुन्नत पढ़ंदो ये समझो त जे बार मां जे पेटा पाक ऐं साफ ईंदो आहे जेको अल्लाह जो फर्ज रोजा रखी करे पूरा कंदो ऐं तराविया पढ़ंदो ये समझो उहो भी पाक ऐं साफ आहे। हज़रत सैयदना अबू अयूब अंसारी रडियल्लाहु ताला अन्हु जन रवाज बयान कन था त हिक भेरे मूं आका दो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ऐं हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रडियल्लाहु ताला अन्हु जन जी खिदमत में मूं दावत ताम रखी। छा रखी? दावत ताम। खाधो घणन जो तैयार हो टिन ॼणन जो महबूब करीम ऐं हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ जॾहिं खाधो तैयार थियो पाण हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ऐं हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रडियल्लाहु ताला अन्हु जन जॾहिं हज़रत सैयदना अबू अयूब अंसारी जे दरवाजे ते आया दस्तक ॾिनाऊं पाण अंदर दाखिल थिया ऐं दस्तरख़्वान लॻी वियो
पान हबीबिन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आई हजरत सैयदना अबू बकर सिद्दीक रदियल्लाहु ताला अन्हु जन उन दस्तरखान ते वेठा हजरत सैयदना अबू अयूब अंसारी रदियल्लाहु ताला अन्हु जन फरमाइन था मु खादो पिंजरन जो तैयार कयो हुयो जी उहे खूब खाई ठोकन पर तो असांजा प्यारा नबी गरीबन यतीमन मिस्कीनन अरे जा आदा मददगार नबी हजरत सैयदना मोहम्मद मुस्तफा करीम रऊफ रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हजरत सैयदना अबू अयूब अंसारी के फरमाए थे अयूब वन बारे प्रिय अंसार जा मानू वठिया घणा जवाब दो ट्रीय हजरत अबू अयूब अंसारी वयो बाहर ऐं 30 माण्हू अंसार जा वठी आयो ऐं उन दस्तरखान ते वेठा उन्हनि खाधो वरी उहे वापस रवाना थिया वरी पाण हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हजरत सैयदना अबू अयूब अंसारी के फरमाए त अयूब वञ 60 माण्हू अंसार जा वठी अच पहिरियों घणा पोए घणा 60 खाधो घणनि जो तैयार आहे ॿिनि जो उहे 60 माण्हू आया अंसार जा उहे बि खाधो खाई रवाना थिया वरी पाण हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाए अयूब जिया कहे तो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वन्य अंसार जा माण्हू 70 ॼणा वठी आ पहिरियों घणा आया 30 पोइ घणा आया 60 ऐं हाणे वरी 70 था अचनि हज़रत सैयदना अबू अयूब अंसारी रदियल्लाहु ताला अन्हु जन फरमाइन था त उहे 70 ॼणा बि आया उहे बि खाधो खाई रवाना थिया पर खाधो उहो ई पियो हुयो हज़रत सैयदना अबू अयूब अंसारी रदियल्लाहु ताला अन्हु जन फरमाइन था त जेके अंसार जा माण्हू पहिरियों 30 आया पोइ 60 आया पोइ 70 आया उहे जॾहिं विंदे वञनि पिया त आक़ाइदो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे हथ मुबारक खे चुमंदा करे ऐं कलमो भरींदा करे वापसि रवाना थींदा पिया वञनि ऐं मुस्लमान थींदा पिया वञनि आशिक़ शाह तो फरमाए मिठो आहे नबी मिठो आहे नबी जंहिंते राज नबी पढ़ो सल्ले अल्लाह सब ठाए ओ आका साजो अरबी मोहम्मद आए मिठो आहे नबी जंहिंते राज नबी पढ़ो सल्ले अल्लाह सब ठाए ओ आका साजो अरबी मोहम्मद आए मुज़म्मिल देगी आता मुदस्सिर देगी तारीफ मुज़म्मिल देगी आता मुदस्सिर देगी कुरान बिड़स रहमान बिड़स पई छन दुनिया पई गाए ओ आका साजो अरबी मोहम्मद आए मिठो आहे नबी सब जो सुभान अल्लाह हज़रत सैयदना मौला अली मशरिक शाह हैदर करार रदियल्लाहु ताला अन्हु जन फरमाइन था त हिक बेरे मां ऐं आका तो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन यानी काबे जो सैर करे रहा से जो तरफ फिरी रहा से मुसलमान विधान तवाफ करने विधान पर आका तो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं मौला मशहूर कुछा हैदर करार फातिह खे पेटन सैर करे रहा हुया काबे जे जो तरफ हज़रत सैयदना मौला अली मशहूर कुछा हैदर करार रदियल्लाहु ताला अन्हु जन
रात बहंदा कंत न ॾिठम मां उहो पत्थर न ॾिठम मां उहो वण जेके आका तो जान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते सलातो सलाम पढ़ी रहा हुआ। हां केॾे छाने मुंहिंजे आका जो वण बि सलातो सलाम पिया पढ़नि ऐं पत्थर बि सलातो सलाम पिया पढ़नि, पर अॼु जा मुस्लमान तूं छिड़क चई रहियो आहे छो? तुही तो भली छा पी चव, पर उहो मकाम ईंदई, उहो ॾियारे ईंदई जॾहिं मलाइका पुछंदई, अरे पुछंदई मन रब कौन, तुंहिंजो रब केरु आहे? छा चवंदे मुंहिंजो रब अल्लाह आहे। ऐं जॾहिं पुछंदई ॿियो सुवाल कंदई त मन दीन कौन, तुंहिंजो दीन कहिड़ो आहे? तूं चवंदे त मुंहिंजो दीन इस्लाम आहे। जॾहिं टियों सुवाल कंदई मल रसूल कौम, छा चवंदे तुंहिंजो रसूल केरु आहे? छा चवंदे ईसा अलैहिस्सलाम, मूसा अलैहिस्सलाम, यहया अलैहिस्सलाम, इदरीस अलैहिस्सलाम, यूसुफ अलैहिस्सलाम या दाऊद अलैहिस्सलाम? छा चवंदे? छा चवंदे? इहो ई चवणो पवंदे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तू बाजो भी बोल मगर कब्र के अंदर नबी नबी। वॾी दौर जा मुस्लमान सोचो ओॾे बि हलणो अथई, बाक़ी निगाह न कर अमेरिका ॾे ऐं अफ्रीका ॾे। सचो मुस्लमान थी वञो ओॾे फलस्तीन, अॼु ॾींहं ताईं जंग जारी आहे, उते न उन्हनि जी मदद कर, लाकाने वारनि खे छो थो गुमराह करी त सलातो सलाम न पढ़ो ऐं मिलाद न करे? तूं खेर पर मीरस वारनि खां पुछ तव्हां मिलाद छो था मल्हायो? तुंहिंजी जमायत जान मां पाण उते रहियो आहियां, पढ़ियो आहियां, 6 साल उते पढ़ियो आहियां। मां ॾिठम सुबुह जो अल सुन्नत जी रैली आहे त शाम जो हुननि जी रैली आहे, अगर शाम जो अल सुन्नत जी रैली आहे त सुबुह जो हुननि जी रैली आहे। उन्हनि खां पुछो तव्हां छो था रैलियूं कढो? हिते लाड़काणे वारनि खे गुमराह था कयो त छिरका मिलाद मल्हाइण, उस मल्हाइण, न्याज़ करण, नंगर करण, खिरात करण। तूं उन्हनि खां पुछ न तव्हां मिलाद छो था मल्हायो? मां पाण उते हम न, असांजे मथां हमला बि थिया, गोलियूं बि हलियूं, बीठा रहियासीं, होॾां बि रेंजर्स हेॾां बि रेंजर्स, असांजा बि पुलिस उन्हनि बि पुलिस, गोलियूं बाक़ाइदे 5 गोला चौंक ते बीठा रहियासीं। मुफ्ती नज़ीर अहमद सिकंदरी जे मथां उन्हनि हमलो कयो, मां बि बीठो हुअमि कैमरा हलनि पियूं, पर रेंजर्स जा जवान भॼी विया जॾहिं हुननि गोलियूं हलायूं असांजे मथां। छो था हलाइनि? मिलाद था मल्हायूं न असां आशिक़े रसूल आहियूं, असां नबी साईं जी सुन्नतनि ते अमल करण वारा आहियूं, ॿियो कोई बि कोन्हे वको। असां 1,24,000 अंबिया खे मञण वारा आहियूं, मगर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते ईमान आणण वारा आहियूं। असां अल्लाह जे औलियान खे मञण वारा आहियूं, पीरनि जे पीर खे मञण वारा आहियूं। असीं शिरक करण वारा न आहियूं, असीं बिदअत करण वारा न आहियूं, असीं अहले सुन्नत वल जमायत आहियूं ऐं नबी साईं जन जी सुन्नत ते अमल करण वारा आहियूं। तॾहिं त हिन जमायत खे अहले सुन्नत वल जमायत चइबो आहे। सब जो सुभान अल्लाह। न घबराए पहिरियों ओॾे तस्दीक कर पोइ मीरस वारनि खां पोइ लाड़काणे वारनि खे रोक त मिलाद न मल्हायो, पहिरियों ओॾा तस्दीक कर पोइ हिते ॻाल्हाए। मां गवाह आहियां, मुफ्ती नज़ीर अहमद सिकंदरी गवाह, ॿिए केतिरा ई मुफ्ती गवाह। साईं हाफिज़ साईं अवांजे पाड़े जो आहे, साईं गुलाम मुस्तफा सीड़ो, उन खां पुछो साईं रैलियूं कढंदा आहिनि या न कढंदा आहिनि? साईं उते पढ़ाईंदा आहिनि न अनवार मुस्तफा में, त उन खां पुछो तस्दीक कयो।
बाकी लड़का डिवीजन वारन के न रोकियो असी आश के सुन्नत आयूं आश के मिलादी आयूं सब जो सुभान अल्लाह हिक गाल हिक बेरे हजरत सैयदना मोहम्मद मुस्तफा करीम रऊफ रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आई हजरत अबू तालिब एक सवारी थे सवार होया वनन पे हलंदे हजरत सैयदना अबू तालिब पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के फरमायो त ए भाईटिया उन्य लगिया चा उन्य लगिया पानी जेको हुयो मोटा वो खत्म थियो पान हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन सवारी को रोकियो पान हेठ लथाने आई पेंजी खुरी मुबारक जमीन में आई थन त उता पानी जा नहरूं अलियूं हजरत सैयदना अबू तालिब भी रहो गयो आई पोइ सवारी ते चढ़िया इहो महबूबन जो मौजूदो आहे या नाहे होडे 30 मानू आया खादो खादो बिन जो त्यार वरी 60 आया वरी 70 आया इहो भी महबूबन जो मौजूदो आहे या नाहे जे किबला साईं सरदार अहमद आहे न हां पो मञणो पवंदे न नबी साईं नूर आ पो छो न चऊं असां नूर वाला आया है नूर लेकर आया है नूर वाला आया है नूर लेकर आया है सारे आलम में ये देखो कैसा छोड़ जाया है अस्सलातो अस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातो अस्सलामु अलैका या हबीब अल्लाह जब तक ये चांद तारे दिल मिलाते जाएंगे तब तक हम जश्ने विलादत हम मनाते जाएंगे नूर वाला आया है नूर लेकर आया है सारे आलम में ये देखो कैसा नूर छाया है जो अस्सलातु अस्सलाम अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु अस्सलाम अलैका या हबीब अल्लाह आमीन सुभान